लिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु वनश्हदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु वनश्हदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरसल रसूलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजन मुनीरा अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अम्वाता बल अह्याउन इंद रब्बिहिम युरज़क़ून फ़रिहीन बिमा आताहुमुल्लाहु मिन फ़ज़लिहि वयस्तबशिरून बिल्लज़ीन लम यल्हक़ू बिहिम मिन ख़ल्फ़िहिम अल्ला ख़ौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जेको भी इंसान इन दुनिया में आयो जरूर उनके हिकड़े ॾींहुं हीअ दुनिया छॾी। अमीर हुजे या ग़रीब,
बादशाह हुजे या फकीर, आलिम हुजे या जाहिल, नबी हुजे या उम्मती, मौत जरूरी। ऐं मौत ॾाढो ॾुखियो आहे। रिवायत में चए थो हिकु जानवर हुजे, हुनजी तव्हां जेरे खल लायो, केॾी ने जानवर खे तकलीफ़ थींदी, मय्यत खे मौत जे वक़्त में इन खां बि वधीक तकलीफ़ थींदी। हदीस में चए थो जॾहिं इंसान मरे थो त मलकुल मौत अकेलो नथो अचे, फ़रिश्तनि जो वलर वठी थो अचे। पोइ के फ़रिश्ता मुंडीअ खां था पकड़नि, के टंगुनि मां, के ॿाहुनि खां, या ढोर खे दसबो आहे ईअं हिन खे दस। ढोर मां रसा कमो हथ कढोसि त भॼी वेंदो। फ़रिश्ता जे करे हिन मां इहे हथ कढनि त ही इंसान बि मौत खां डिॼी झंगलनि ऐं बयाबान में दाहूं वन्नाज़ियात ग़रक़ा वन्नाशिफ़ात नश्ता। के रूह अहिड़ा आहिनि जीअं पिंजरे में पखी हो, वो पिंजरे के ठूंगा पियो पाईंदो आहे त मन के थो जाइ मिले त निकिरी वञा। अल्लाह जे बरगुज़ीदा बाननि, अल्लाह जे नेक बाननि जा रूह इन पिंजरे जी पखी वांगुरु हर वक्त इन्हें तड़प ऐं तलब में हन त कॾहिं थो मौत अचे जो असांजी हिन फ़ानी जहान मां निकिरी वञी करे हक़ीक़ी महबूब सां मुलाक़ात। ऐं के रूह अहिड़ा आहिनि जीअं कंडनि वारी काठी कपह मां रोड़े कढिजे त कपह खे रोड़ींदी अचे। वो नाफ़रमान बाननि जा रूह निकिरंदा कोन्हनि के, पोइ फ़रिश्ता जी कंडनि वारी काठीअ खे कपह मां रोड़े कढिबो आहे, ईअं हिननि जे रूह खे बि रोड़े कढिबो। दुआ कयो अल्लाह मौत सकरात खां बचाए। हदीस में चए थो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिकिड़ो शख्स अहिड़ो आहे जो जॾहिं हुनजे मथां मौत अचे थो त केवल जे चक में बि हिकिड़ी तकलीफ़ थींदी आहे, पर हुनखे एतिरी बि तकलीफ़ न। केवल जे चक में ईज़ा थींदो आहे, पर हुनखे एतिरो बि ईज़ा न थींदो। उहो आहे शहीद। शहीद जंहिं वक़्तु शहीद थो थिए तो उनके एतरी भी तकलीफ न थी थे जेतरी केवल जे चक में तकलीफ। रात जो पोयों हिस्सो आए, सब सच्ची दिल से अल्लाह से दुआ करो, अल्लाह मौत दे त शहादत वारो। सच्ची दिल से दुआ करो इंशाअल्लाह यकीन है अल्लाह से असांजी है दुआ कबूल। एक है शहादत, ॿियो आहे नबूवत। शहादत ऐं नबूवत ये पंहिंजे वस में न। मां केतरी भी इबादत कयां नबी न थी सघां, मां केतरी भी कोशिश कयां शहीद न थी सघां। अल्लाह साईं जंहिंखे चाहे नबी बनाए, अल्लाह साईं जंहिंखे चाहे शहादत वारो मर्तबो अता। हज़रत खालिद बिन वलीद आखिरी वक्त में बिस्तरे ते रोए पियो। सहाबा फरमाए खालिद छो मौत को डिॼी थो जा। हज़रत खालिद बिन वलीद फरमायो मां मौत को डिॼी करे रोआ नथो, बल्कि मां रोआ इन दुख में थो जो अॼु मुंहिंजो मौत बुज़दिलनि वारो। जिस्म में वार जेतरी भी जाइ खाली न हुई, जिथे तीर या तरार जो जख्म न हुजे, पर मौत बिस्तरे। शहीद में अड़ियूं ख़ुसूसियतूं आहिनि जेके नबीअ में भी न। नबीअ खे तव्हां मय्यत चई सघो था। क़ुरान फरमाए इन्नका मय्यतुन व इन्नहुम मय्यतून।
पर शहीद के बारे में अल्लाह से फरमाए वला तहसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाहि अमवात। अल्लाह से फरमायो शहीद के जुबान सां त मोल न चो पर दिल में भी मोल न बन सचो सुभान बल अहयाउन शहीद जिंदा है अल्लाह वटि रिज़्क़ भी मिले। नबी के बाद गुस्ल ॾिबो पर शहीद के शहादत खां बाद गुस्ल न ॾिबो। इन्हनि लटनि सूदो इन्हनि ज़ख़्मनि सूदो ये ज़ख़्म धोए बस ईअं कफ़न पाराए दफ़न कबस क़यामत जे ॾींहुं उथंदो त इहे कपिड़ा रत में भरिया पिया हूंदा ज़ख़्मनि मां खून पियो वहंदो पर उन जी ख़ुशबू मुश्क अंबर खां वधीक अल्लाह ने फरमाईंदुसि शहीद वध में वध हूंदी आहे जान प्यारी जान बि ॾेई आहे हाणे कहिड़ा हिसाब कयूं सभिनी खां हिसाब वठंदुसि पर तोसां हिसाब न आहे वञ नबीअ जो रूह भी मलकुल मौत कब्ज़ कंदो आहे पर हदीस में चए थो शहीद जो रूह अल्लाह से पाण नबूवत ऐं शहादत में फ़र्क़ सिर्फ नबूवत वारे दर्जे हदीस में चए थो क़यामत जे ॾींहुं कोई शख्स दुनिया में मोटण जी तलब कोन करे त मां वरी दुनिया में मोटां वाहिद शहीद आहे जेको आख़िरत जे ॾींहुं उते भी अल्लाह असांखे चवंदो अल्लाह मूंखे दुनिया में मोटा त तुंहिंजे रस्ते में शही इन जे लाइ दुआ घुरंदो हर नमाज़ खां पोइ इहा दुआ घुरंदा कयो नबी साईं फरमायो जेको शहादत जी दुआ नथो घुरे शहादत जी तमन्ना नथो करे वणेसि त यहूदी थी मरे वणेसि त नथा कभी संजो सहाबिया हजरत अब्दुल्ला बिन नबी जाश ओहद के मैदान में हजरत अमीर हमजा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे भरिसां उन जी मज़ार मुबारक रात जो पोयों हिस्सो आ मस्जिद नबी में पंहिंजे यार पंहिंजे दोस्त हजरत साद बिन नबी वक़ास सां गॾु वेठो आहे हजरत अब्दुल्ला हजरत साद के चए थो यार अॼु मां दुआ थो घुरां तूं आमीन चइजां हिकिड़ो यार दुआ थो घुरे ॿियो यार आमीन थो चए यार जी दुआ भी अजीब अॼोके दौर में माण्हू चवंदा आहिनि मौलवी साहब दुआ घुर अल्लाह साईं मूंखे नौकरी ॾे रोज़गार ॾे माल मिल्कियत ॾे पर ॿुधो मुस्लमान होई नबी साईं जो सहाबी माल जी दुआ नथो घुरे दुनिया दौलत जी दुआ नथो घुरे हजरत अब्दुल्ला हथड़ा नथी खणी करे दुआ थो घुरे ए मुंहिंजा परवरदिगार सुभाणे कुफर इस्लाम जी जंग मुसलमाननि ऐं काफ़रनि जो मुक़ाबिलो आहे हिकिड़े पासे ॾांहुं अबू जहल जा साथी हल त ॿिए पासे ॾांहुं मुंहिंजे सोणे मोहम्मद जा ग़ुलाम हल या अल्लाह मुझी आरज़ू मुझी तमन्ना मुझी ख्वाहिशियात सुभाणे मुझो मुक़ाबिलो हिकिड़े ताक़तवर काफ़िर सां कराजां बहादुर काफ़िर सां मुझो मुक़ाबिलो थिए हू भी मूंखे ज़ख्मी करे मां भी उनखे ज़ख्मी कयां आख़िर वो काफ़िर मुंहिंजे मथां ग़ालिब थी वञे मूंखे शहीद करे विझे या अल्लाह शहादत खां बाद मुंहिंजी मुंडी भी मुंहिंजे जिस्म खां जुदा करे मुंहिंजूं अखियूं भी कढे मुंहिंजा कन भी कपे मुंहिंजा चपड़ा भी वढे मुंहिंजे हथनि ऐं पेरनि खे भी कपे मुंहिंजे पेट खे चीरे करे मुंहिंजा आंडा ऐं मुंहिंजो जिगर ऐं दिल भी ॿाहिरि कढे ए मुझा सोना अल्लाह मुझी आरज़ू मुझी तमन्ना मुझी ख्वाहिशियात मां इन ही हालत में क़यामत जे ॾींहुं तुंहिंजी दरबार में उथां मुंहिंजूं अखियूं भी निकतल हुजनि
कन्न भी कपियल हुजन, चपड़ा भी वजल हुजन, हथई पेर भी कपियल हुजन, हेरो मुझो सुनो नबी भी बीठो जे। या अल्लाह को पुछा करियो अब्दुल्ला, ही अखियूं केदा कई, ही कन्न केदा कई, ही चपड़ा केदा कई, ही हथई पेर केदा कई। ते मुझा सुना अल्लाह मौत आखिरत दी पंहिंजे महबूब जे आॾो जवाब ॾियां। या अल्लाह ही उज़वा ॾिना बि तो हुया तोजे ऐं तोजे हिन महबूब जे हुक्म जे मथां क़ुर्बान करे आए। हज़रत साद फरमाए थो मां चयो आमीन। सुबुह जे वक़्त में जंग शुरू थी आहे। शाम जो जॾहिं शहीदनि जा लाश गॾु कया त मां पंहिंजे यार हज़रत अब्दुल्ला जे लाश ते जो नज़र कयमि त यार जी अल्लाह ईअं ई दुआ क़बूल कई हुई जीअं दुआ घुरी। अखियूं बि निकियूं पयूं हुयसि, कनड़ा बि कटियल हुयसि, चपड़ा बि वढियल हुयसि। वारे वाह अब्दुल्ला तुंहिंजा वक़्त भला। कुरारो हज़रत आमिर बिन जमूह नबी से ऐलान फरमायो हलुम्मू इलल जिहाद, हलो जिहाद से। हिन कुरारे आमिर बिन जमूह हथ में तलवार खई। माईअ चयसि केॾां थो वञी? चई नबी साईं जो सॾु थियो आहे। माईअ मेरो तानो ॾेई करे चयसि तूं कुरारो टंग खां महज़ूर तूं छा जिहाद कंदे? घरवारी जो तानो बर्दाश्त कोन करे सघियो। तलवार कंध में लटकाए करे क़िबले ॾे मुंहुं करे दुआ थो घुरे अल्लाहुम्मा ला तरुद्दनी फी अहली। अल्लाह मूंखे पंहिंजे आल याल में वापसि न मोटाजां। सिधो मटकाईंदो आयो आहे साईं जन जी दरबार में। 4 पुट उन जा जवान सिफ़ में बीठा आहिनि। जॾहिं पीउ ते नज़र थियनि त डोड़ंदा आया। चयोसि बाबा तूं टंग खां माज़ूर, तूं पुराणो माण्हू, तूं छा जिहाद कंदे? असां ई काफ़ी आहियूं। पुराणे अमर बिन जमूह जे अखियुनि मां पाणी थो वहे। साद नबी साईं खे अर्ज़ कयो साईं तव्हां हिन खे मना कयोसि। नबी साईं फरमाए अमर बिन जमूह लैसा अलल आमा हरज वला अलल आरज हरज वला अलल मरीज हरज। पाण फरमायो अमर बिन जमूह तुंहिंजे मथां जिहाद फर्ज़ कोन्हे को, तूं माज़ूर आहीं। नाबीननि ते बि जिहाद कोन्हे को, माज़ूरनि ते बि जिहाद कोन्हे को। अमर बिन जमूह जज़्बात जे अंदाज में रोई करे साईं जन खे अर्ज़ कयो मुंहिंजा सुहिणा नबी वाक़ई मुंहिंजे मथां जिहाद फर्ज़ त कोन्हे को, पर मुंहिंजी दिली तमन्ना ई ख्वाहिश आहे त मां बि हिननि नंढनि टंगुनि सां जन्नत जा सैर कयां। नबी साईं जॾहिं उन कुराड़े जे ने जज़्बे खे ॾिठो फरमायो उनखे इजाज़त ॾियोसि। वो कुरारो अमर बिन जमूह मैदाने ओद में शरीक थियो आहे। वॾी जुर्रत ऐं बहादुरी सां लड़ंदे लड़ंदे शहीद थी वियो। शाम जो जॾहिं उन जो लाश उठ ते रखी करे आबाई कब्रिस्तान ॾे आणाइनि था, उठ हले ई कोन थो। ॾाढी कोशिश कयूं पर उठ कोन आयो। आख़िर नबी साईं खे अर्ज़ कयो वियो। साईं जन फरमायो अमर बिन जमूह का दुआ त कान घुरी। चयो हाओ साईं अम्मा हिन खे महिरो ॾिनो हो, तानो ॾिनो हो, पोइ क़िबले ॾे मुंहुं करे दुआ घुरी अल्लाहुम्मा ला तरुद्दनी फी अहली। अल्लाह मूंखे पंहिंजे आल अयाल में वापसि न मोटाजां। पाण फरमायूं अमर बिन जमूह जी दुआ क़बूल करे छॾी आहे। इन कुराड़े खे ओहद जे शहीदनि सां दफ़न कयो। अल्लाह साईं शहीदनि जी दुआ क़बूल कंदो आहे। किताब घुरंदो नी शहादत जी दुआ कयो अल्लाह साईं असांखे मौत ॾे त शहादत वारो। मां वटि गुज़ारिश खणी आयो, मेव खणी आयो।
माण्हू टिनि क़िस्मनि जा, घणनि क़िस्मनि जा, टिनि क़िस्मनि। हिकिड़ा उहे माण्हू जंहिंजो ईमान बि कामिल त अमल सालिह बि कामिल, ईमान बि कामिल, अमल सालिह बि कामिल। क़ुरान मजीद में अल्लाह सयूनल पंहिंजे नेक बारनि जे बारे में फरमायो इन्नल लज़ीना आमनू वअमिलुस सालिहात। अल्लाह से फरमायो जंहिंजो ईमान बि कामिल, जंहिंजा अमल सालिह बि कामिल, कानत लहुम जन्नातुल फिरदौस नुज़ुला। फरमाई जीअं मरंदा वेंदा अख बूट बि वेंदनि, जन्नत में हुननि जी मेज़बानी तयारु हूंदी। बस सिर्फ मरण जी देर। खालिदीन फीहा ला यबगून अन्हा हिवला। फरमाई जन्नत में वीदा त वरी जन्नत मां निकिरंदा ई कोन। जंहिंजो ईमान कामिल ऐं अमल सालिह बि कामिल, बस उन्हनि जे मरण जी देर। ॿिया उहे अल्लाह जा नेक बाना जन वटि ईमान त आहे पर अमल सालिह कोन अथनि। ईमान अथनि पर अमल सालिह कोन। क़ुरान मजीद में अल्लाह से उन्हनि जो बयान बि फरमायो, फरमाई फअम्मा मन सक़ुलत मवाज़ीनुहु फहुव फी ईशतिर राज़ियह वअम्मा मन खफ़्फ़त मवाज़ीनुहु फउम्मुहु हावियह वमा अदराक मा हिय नारुन हामियह। अल्लाह से फरमायो जंहिंजा अमल सालिह गौरा थी विया उहे बि कामयाब थी विया, पर जंहिंजा अमल सालिह हल्का थी पिया, थोरा थी पिया, जहन्नम में वेंदा, पर ज़रूर कॾहिं न कॾहिं जहन्नम मां निकिरंदा। जहन्नम मां निकिरंदा सही। त यादि रखो मुस्लमानों, बेनमाज़ी आहे पर इन वटि ईमान अथसि। बेनमाज़ी वटि बि ईमान आहे पर खणी कमज़ोर ईमान। बेरोज़ा आहे इनखे ईमान अथसि पर कमज़ोर ईमान। सवे माण्हुनि जो कातिल आहे पर ईमान अथसि, ईमान कोन वेंदुसि पर खणी कमज़ोर ईमान चइबुसि। अरे गुनहगार बाने जी बि नेठ आख़िरत जे ॾींहुं छा त थींदी। मां नथो चवां, मुंहिंजे साईं फरमायो, पाण फरमायूं क़यामत जो ॾींहुं थींदो हिकिड़ो गुनहगार बानो ख़ुदा जे दरबार में पेश थींदो, जंहिंजे ज़िंदगी जा दफ़्तर सभु गुनाहनि में भरियल हूंदा, हिकिड़ी उनजी नेकी हूंदी। अल्लाह जंहिंखे अर्ज़ कंदो, ए मुंहिंजा अल्लाह, तो दुनिया में मूंखे माल ॾिनो, मिल्कियत ॾिनई, दुनिया दौलत जा ढेर ॾिनई, मिस्कीन ऐं गरीब मूंखां कर्ज़ वठी ईंदा हुआ, पोइ मां पंहिंजे नौकरनि खे चवंदोसि जेकॾहिं कर्ज़ हुजेसि त वठी अचिजोसि, न हुजेसि त छॾे ॾिजोसि, खफ़ा न हुजेसि त माफ़ करे अचिजोसि। हदीस में चए थो अल्लाह साईं खे उन पंहिंजे बाने जी इहा अदा या नेकी एॾी पसंदि अची वेंदी जो अल्लाह से फरमाईंदुसि, ए बाना माफ़ करो त मुंहिंजो कमु हुयो, पर तो ग़रीबनि खे माफ़ कयो, अॼु मां तोखे थो माफ़ कयां। हूंदसि नेकी हिकु, बाक़ी सभु गुनाहनि में दफ़्तर भरियल हूंदसि, पर अल्लाह साईं खे उनजी इहा हिकिड़ी नेकी ऐं उनजी उहा अदा अल्लाह साईं खे एॾी वणी वेंदी जो अल्लाह साईं फरमाईंदुसि, बसि तो हुननि खे माफ़ कयो, मां तोखे माफ़ कयां। सचो सुभान। हदीस में चए थो क़यामत जे ॾींहुं अल्लाह साईं पंहिंजे सोणे नबी खे फरमाईंदो, ए मुंहिंजा सोना नबी,
वन जहन्नम में पाजी उम्मत की दरिसिया सैजन रोई करे कंदाए मुझा अल्लाह जहन्नम में छा वनी दिसा सड़ंदा हूंदा जलंदा हूंदा ना गई भलाऊं क्या खाईंदा हूंदन मां बींदुसि त दिल में रहंदो दुख ऐं सदमो खणी ईंदुसि हदीस में चए थो अल्लाह साईं फरमाईंदुसि ए मुंहिंजा सुहिणा नबी वलसौफ युतीक रब्बुक फतरदा ए मुंहिंजा सुहिणा नबी मां क़ुरान में वाइदो कयो आहे त तोखे राज़ी कंदुसि सुहिणा नबी तूं वञ जहन्नम दे जो भी तुझे उम्मती जे दिल में राई जे दाणे जेतिरो ईमान अथसि पर अधु राई जेतिरो ईमान अथसि सिफारिश करे जन्नत में वठी अचीस। हा जन की हदीस में चए थो उतका रहमान चइबो माना अल्लाह जा आज़ाद थियण माना एॾो उन्हनि जो ईमान कमज़ोर हूंदो जो नबीअ खे बि ॾिसण में कोन ईंदो। अल्लाह साईं फरमाईंदुसि सुहिणा मां अल्लाह इन्हनि जे ईमान खे ॾिसां थो अधु राईअ जेतिरो ईमान अथसि तुंहिंजी सिफारिश जे करे मां ख़ुदा उन्हनि खे बि जन्नत अहिड़नि माण्हुनि जी बि नेठि आख़िरत जे ॾींहुं जन्नत में पुॼा वेंदी। हाणे हिकिड़ी हदीस पढ़ियमि मां उते बि बयानु कयमि मुस्नद इमाम आज़म में हदीस आहे जा रजुलुन इला रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में चए थो हिकिड़ो शख्स साईं जन वटि आयो अर्ज़ु करे हल युबका अहदुन मिनल मुवहिदीन फिन्नार ए मुंहिंजा सुहिणा नबी मुशरिक नहीं काफ़िरनि खां सवाइ बि जहन्नम में को बाक़ी रहंदो। नबी साईं फरमा हाउ रजुलुन वाहिदुन हिकिड़ो मुस्लमान एॾो गुनाहगार हूंदो जो जहन्नम जे तरे में 1000 साल पियो पुकारींदो युनादी बिल हन्नान बल मन्नान जहन्नम जे तरे में 1000 साल पियो पुकारींदो या हन्नान या मन्नान या हन्नान या मन्नान हत्ता यस्मा सौतहु जिब्रील हत्ता जॾहिं जिब्रील उनजा दर्द भरिया लफ़्ज़ उनजी दर्द भरी दुआ ॿुधंदो फयसीर बैन यदै अर्शिर रहमान साजिदा पाण फरमायूं जिब्रील सजदे में किरी पवंदो अल्लाह साईं जी रहमत के जोश अची वेंदो। अल्लाह साईं फरमाईंदो इरफा रअसक या जिब्रील ओ जिब्रील पंहिंजो मथो मथे खण जिब्रील मथो मथे खणंदो अल्लाह साईं फरमाए लिमा अजब त जिब्रील छाते तोखे अजब थियो आहे जिब्रील अर्ज़ कंदो मुंहिंजा अल्लाह हिकिड़ो तुंहिंजो बानो आहे जेको जहन्नम जे तरे में 1000 साल थिया अथसि तोखे पुकारे थो पियो या हन्नान या मन्नान ओ हन्नान ओ मन्नान। ऐं यादि रखो मुसलमानो मुंहिंजे सुहिणे अली साईं फरमायो हन्नान उन ज़ात खे चइबो आहे जो ॿियो बानो मुंहुं मोड़े पर हुनजी रहमत उनजे मुतवजे थिए इनखे चइबो आहे हन्नान। हज़रत अली साईं फरमायो हन्नान कहिड़ी ज़ात खे चइबो आहे जो बाना गुनाह कनि ॾोह कनि पर अलाह जी रहमत वरी हुनजे मुतवजे हू परे थियनि अलाह जी रहमत वरी हुननि जे वेझो अचे इनखे चइबो आहे हन्नान। ऐं मन्नान उन ज़ात खे चइबो आहे जेको बग़ैर घुरण जे बग़ैर सुवाल जे पियो ॾिए असां घुरूंसि बि न सुवाल बि न कयूंसि बिना घुरण जे बिना ॾियण जे पियो ॾिए इनखे चइबो आहे मन्नान। तो बानो भी जहन्नम जे तरे में जो चवंदो या हन्नान या मन्नान। हदीस में चए तो अल्लाह साईं जिब्रील खे हुकुम कंदुसि जिब्रील वञ जहन्नम खे वञी चओ
इन्हें मुझे बाने के कड़ी करे मां खुदा जी दरबार में पेश करे उन्हें जहन्नम जे दारोगे जो नालो हूं तो मालिक जो कुरान मजीद में अल्लाह से फरमायो बना दऊ या मालिक यक़्ज़ि अलैना रब्बुक क़ाल इन्नकुम माकिसून। उन्हें मालिक के चौंदा ओ मालिक अल्लाह के दरखास्त कर अल्लाह के अर्ज कर तो साजो फैसलो करे या त जहन्नम कढे या साजे मथों मौत अचे अल्लाह साजे तरफों आवाज़ ईंदो ला यमूत फीहा वला यहया। जहन्नम में न मौत हूंदो न हयाती हूंदी। उन्हें जहन्नम जे दारोगे के अल्लाह से फरमाइंदो तो उन्हें के चो त जहन्नम उन्हें मां खुदा दे गुनाहगार बाने के कड़ी करे मुझी दरबार में पेश कयोस। हदीस में ते तो जहन्नम जो दारोगो जहन्नम में भी दो ऐं पाण फरमायूं एतिरो अम्मा पंहिंजे औलाद खे कान सुञाणींदी आहे जेतिरो हो मालिक जहन्नम जो दारोगो जहन्नम खे सुञाणंदो आहे। अम्मा पंहिंजे औलाद खे एतिरो न सुञाणंदी आहे जेतिरो हो जहन्नम जो दारो। उछलाई दुनिया उन्हें उछलाई जे करे उन्हें फूक जे करे उन्हें चीख जे करे मूंखे न पत्थरन जो पतो थो पे न माण्हुनि जो पतो थो पे न लोह जो पतो थो पे न मर्दन जो पतो थो पे। ला आरिफु रिजाल मिनल हदीद वलल हदीद मिनर रिजाल ला आरिफु रजुल मिनल हजर वलल हजर मिनर रजुल। न पत्थरन जो पतो आहे न मर्दन जो पतो आहे न लोह जो पतो आहे न मर्दन जो पतो आहे। मूंखे हो बानो ॾिसण में ई कोन थो अचे। असांखे हूंदो अहिड़ो शख़्स जो अम्मा पंहिंजे औलाद खे एतिरो न सुञाणंदी आहे जेतिरो जहन्नम जो दारोगो उन्हनि जहन्नमनि खे सुञाणंदो आहे। वरी जिब्रील सजदे में किरी पवंदो अल्लाह साईं पामा जिब्रील मथो मथे खण जिब्रील अर्ज़ कंदो या अल्लाह ओ तुंहिंजो गुनाहगार बानो जहन्नम जे दारोगे के भी कोन लदो। अल्लाह से फरमाइंदुसि जिब्रील मां खुदा ने पंहिंजे गुनाहगार बाने खे ॾिसां थो पियो फलाणे जहन्नम जे तहखाने में फलाणे जहन्नम जी कुंड में फलाणे जहन्नम जे साए में पियो अथसि। वञो कढी ऐं ॻोल्हे मां खुदा जी दरबार में पेश कयो। वरी जहन्नम जो दारोगो ईंदो। हदीस में साईं जन जा अल्फाज़न हत्ता यजिदहू मत्रूहा मनकूसा मशदूदन नासियतहू बिरजलई। जहन्नम जे तरे में प्यारो मददगार ऊंधो सचो पियो हूंदो। उन जा मथे जा बार पेरनि सां बदल हूंदा उन जा हथ कंठ सां बदल हूंदा मथों नाग ऐं मिठियूं ईअं पिया हूंदसि जीअं माखीअ जे मनारे ते माखीअ जा मखा वेठा हूंदा ओ जहन्नम जो दारोगो दूर सां उनखे झटकी ॾींदो त सभु नाग ऐं बिच्छूं वञी परे किरंदा। वरी ॿियो झटको ॾींदुसि सभु रस्सा ऐं ज़ंजीर उन जा टुटी पवंदा। वरी उनखे आबे हयात में अची बहिजारींदो। आबे हयात में बहिजारे करे ख़ुदा जी दरबार में पेश कंदुसि। जॾहिं जिब्रील उन गुनाहगार बाने खे वठी वेंदो त मलाइक उनखे चवंदई अरे है फौजई एॾा गुनाह कया अथई जो सभु निकिरी विया आहिनि तूं हाणे निकितो आहे। उन गुनाहगार बाने खे ख़ुदा जी दरबार में पेश कयो ईंदुसि। अल्लाह साईं फरमाईंदुसि लम अख़लुक़ बिख़ल्क़िन हसनिन। अल्लाहु अकबर। अल्लाह साईं फरमाईंदुसि लम अख़लुक़ बिख़ल्क़िन हसनिन। अरे ज़ालिम सोणी सूरत तोखे मां ॾिनमि न ॾिनमि त कह ॾिनई। अलम नजअल लहू ऐनैन
ये अखियूं तोखे का ॾिनियूं हूं वलिसानौ व शफ़तैन ये चपई ज़ुबान तोखे का ॾिना हुया अलम नुरसिल इलैक रसूला छा तोॾे रसूल न आया छा अलम यामुरक बिल मारूफ व यनहक अनिल मुनकर छा तोखे नेकीअ जो हुकुम कोन कयूं छा तोखे बुराईअ खां कोन रोकियूं छा हत्ता युकिर अब्दुहू हदीस में चए थो बानो इकरार करे चवंदो या अल्लाह वाक़ई नबी भी आया रसूल भी आया अचे नेकीअ जो हुकुम भी कयूं बुराईअ खां भी रोकियूं पर ज़लमतु नफ़्सी अल्लाह मां पंहिंजे नफ़्स सां ज़ुल्म कयुमि मां पंहिंजे नफ़्स जे मथां ज़ुल्मनि जा पहाड़ उछलायमि पर मुंहिंजा परवरदिगार मां 1000 साल जहन्नम जे तरे में हुयुसि पर तुंहिंजी रहमत खां ना उमेद मां कोन थियुसि 1000 साल जहन्नम जे तरे में नागन ऐं बिच्छुनि जे वकड़ में हुयुसि पर मुंहिंजा अल्लाह मां तुंहिंजी रहमत खां ना उमेद कोन थियुसि अल्लाह साईं खे उन जा इहे लफ़्ज़ एॾा पसंदि अची वेंदा जो अल्लाह साईं फरमाईंदो इशहदू ओ मलाइको तव्हां शाहिद हुजो मां अल्लाह हिन पंहिंजे बाने ते रहम करे जन्नत ॾेई छॾीमांसि क़यामत जहिड़ी छोटकारो निजात छा सां थींदी रहमत सां अल्लाह जे रहमत सां अल्लाह जे फज़ल सां अता कमा आशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला नाज़ कयो साईं सोना साईं भला तव्हांखे बि पंहिंजो अमल कोन छॾाईंदो छा मुंहिंजे साईं फरमायो इल्ला ऐं यतगम्मदनी अल्लाह आशा जेसिताईं अल्लाह मुंहिंजे मथां फज़ल ऐं रहम न कंदो तेसिताईं मां बि जान कोन छॾाए सघंदुसि मूंखे भी अल्लाह जे फज़ल ऐं रहम जी ज़रूरत आहे पोइ हाणे सुवाल थो पए जॾहिं क़यामत जहिड़ी छुटकारो ऐं निजात थींदी फज़ल ऐं रहम सां त पोइ अमल छो कयो हवा वसे थो पए थो नी दिलि हाणे फज़ल ऐं रहम जी असांखे ख़बर त कान्हे का पोइ हाणे निमाज़ जी कहिड़ी ज़रूरत रोज़े जी कहिड़ी ज़रूरत क़ुरान जी कहिड़ी ज़रूरत वहद जी कहिड़ी ज़रूरत नेकीअ जी कहिड़ी ज़रूरत जॾहिं आख़िरत जी छोटकारो ऐं फज़ल सां थींदो यादि रखो मुसलमानो जेकर निमाज़ पढ़ी थो सम्झ त अल्लाह जो फज़ल तोसां गॾु आहे वाक़ई इहा हक़ीक़त आख़िरत जहिड़ी निजात छा सां थींदी अल्लाह जे फज़ल सां पर अल्लाह जे फज़ल जी निशानी दुनिया में हीअ आहे त तूं अमल कर जेकर निमाज़ पढ़ी थो सम्झ त अल्लाह जो फज़ल मूं सां गॾु आहे रोज़ो रखी थो सम्झ त अल्लाह जो फज़ल मूं सां गॾु आहे इहा निशानी अथई क़ुरान मजीद ॿुधी थो नेकियूं करी थो सम्झ त अल्लाह जो फज़ल मूं सां गॾु आहे दुनिया में अल्लाह जे फज़ल जी निशानी इहा आहे त तूं नेकियूं कंदे ऐं आख़िरत जे ॾींहुं अल्लाह जे फज़ल जी निशानी आहे त तोखे जन्नत दुआ कयो अल्लाह असांखे दुनिया में बि पंहिंजो फज़ल फरमाए त आख़िरत में पंहिंजो फज़ल जो मतिलबु छा आहे नेकी करण जी तौफ़ीक़ मिले ऐं आख़िरत जे ॾींहुं अल्लाह बि पंहिंजे फज़ल सां ऐं असांखे जन्नत केतिरो बि गुनाहगार पर ईमान जे करे जन्नत में ज़रूर वेंदो ईमान जे करे जन्नत में पर ॿ गुनाहगार अहिड़ा आहिनि जेके जहन्नम में विया त वरी जहन्नम मां निकिरंदा ई कोन ॿ गुनाहगार क़ुरान मजीद में अल्लाह से फरमायो इन्नल लज़ीना कफरू मिन अहलिल किताब वल मुशरिकीन फी नार जहन्नम खालिदीन फीहा अबदा अल्लाह से फरमायो ज़रे जेतिरो कुफ्र कयो ज़रे जेतिरो शिरक मां ख़ुदा जी ज़ात सां कयूं जहन्नम में विया त वरी जहन्नम मां निकिरंदा ई कोन
तॾहिं करे अॼु मां अवां वटि आख़िरी लेग खणी आयो आहियां। मुअद्दिबाना गुज़ारिश थो कयां, महिरबानी करे बचो त हर गुनाह खां, पर शिर्क ऐं कुफ्र खां ज़रूर बचो। बचो त हर गुनाह खां, पर शिर्क ऐं कुफ्र न थियो। ज़रे जेतिरो जेकर शिर्क हुयो, ज़रे जेतिरो जेकर कुफ्र हुयो, जहन्नम में विया त वरी जहन्नम में निकिरंदा। बाक़ी शिर्क आहे छा? हिकिड़ो शिर्क आहे अल्लाह जी ज़ात सां। हिकिड़ो शिर्क कैसा आहे? अल्लाह जी ज़ात सां। जीअं अल्लाह मुश्किल कुशा आहे, हाणे जेकर को मुस्लमान चए थो अली बि मुश्किल कुशा, नबी बि मुश्किल कुशा, वली बि मुश्किल कुशा, इन अल्लाह जी ज़ात सां शिर्क कयो। समझ में आयो? ॿियो शिर्क आहे पैगंबर जे नबूवत सां। असांजो अक़ीदो आहे त नबी साईं खां बाद कोई नबी न आहे, नबी आख़िरी नबी आहे। जंहिं पैगंबर जी नबूवत खां बाद नबूवत जी दावा कई उहो दज्जाल आहे, उहो कज़्ज़ाब आहे, उहो लानती आहे, नबी नथो थी सघे। हाणे जेकर को मुस्लमान चए थो फलाणो बि नबी आहे, फलाणो बि नबी आहे, इन पैगंबर जे नबूवत सां शिर्क कयो। यादि रखो मुस्लमानो, जंहिं अल्लाह जी ज़ात सां शिर्क कयो उन जी जाइ बि जहन्नम। जंहिं पैगंबर जे नबूवत सां शिर्क कयो उन जी जाइ बि जहन्नम। टियों शिर्क आहे बैतुल्लाह जी इज़्ज़त ऐं अज़मत सां। बैतुल्लाह जो तवाफ कबो आहे। हाणे जेकर को मुस्लमान कंहिं बुज़ुर्ग, कंहिं पीर, कंहिं वली जे मज़ार जो तवाफ थो करे, इन बैतुल्लाह जी इज़्ज़त ऐं अज़मत सां शिर्क कयो आहे। जीअं बैतुल्लाह जे मथां गिलाफ चाढ़बो आहे, हाणे जेकर को मुस्लमान कंहिं क़ब्र जे मथां पग थो चाढ़े, गिलाफ थो चाढ़े, इन बैतुल्लाह जी इज़्ज़त ऐं अज़मत सां शिर्क कयो। जंहिं अल्लाह जी ज़ात सां शिर्क कयो उन जी जाइ बि जहन्नम। जंहिं पैगंबर जे नबूवत सां शिर्क कयो उन जी जाइ बि जहन्नम। जंहिं बैतुल्लाह जी इज़्ज़त ऐं अज़मत सां शिर्क कयो इन जी जाइ बि जहन्नम। ॻाल्हि त सिधी, मसलो सम्झ में आयो। ऐं चोथों शिर्क आहे क़ुरान मजीद जी इज़्ज़त ऐं अज़मत। मुसलमान खे सभ खां वधीक महारत जेकर हासिल करणी आहे त क़ुरान में हासिल करणी आहे। हाणे जेकर को क़ुरान मजीद खे छॾे करे अंग्रेजी ॿोली में महारत हासिल कई, रियाज़ी में वधीक महारत हासिल कई, इंजीनियरिंग में वधीक महारत हासिल कई, क़ुरान मजीद खे छॾे करे इल्म में वधीक महारत हासिल कई, ने क़ुरान मजीद जी इज़्ज़त ऐं अज़मत सां शिर्क कयो। इन शिर्क में तव्हां ई असांजी मुब्तला। अॼु असां आहियूं था क़ुरान मजीद अंग्रेजी ज़ुबान फुल था ॻाल्हायूं, पर क़ुरान मजीद जे आयत जी माना बि कान्हे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु नबी साईं जी दरबार में तौरेत जी तिलावत, छाजी तिलावत? तौरेत जेको अल्लाह जो किताब अल्लाह जे नबी हज़रत मूसा पैगंबर ते नाज़िल थियो, उन तौरेत जी तिलावत थो करे। अल्लाहु अकबर। फग़ज़िब वजहु रसूलिल्लाह। हदीस में अचे थो जॾहिं साईं जन तौरेत जी तिलावत ॿुधी नबी साईं जो चेहरो मुबारक कावड़ में भरिजी वियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ बीठो चए थो सकुलत का उम्मुका, ओ उमर तुझे मतो तुझी मां रोए जो तो मुझे सुने के नाराज कयो आहे। हज़रत उमर तो चए अऊज़ु बिल्लाहि मिन ग़ज़ब रसूलिल्लाह, मां अल्लाह जी पनाह तो वठां रसूल जे नाराज देखो। मुझे साईं जो जवत गुस्सो हल्को थियो। रसूल साहब हज़रत उमर से फरमान था, उमर
तोखे छा थी हुआ जो क़ुरान मजीद के छॾे करे तौरेत जी तिलावत थो करे। हालांकि जेकर मूसा पैगंबर भी हिन वक्त मौजूद हुजे आ ओ भी मां मुहम्मद जी ताबेदारी करे आ ओ भी तौरेत के छॾे करे क़ुरान मजीद जी तिलावत करे। तौरेत जेको अल्लाह जो किताब अल्लाह जे नबी हज़रत मूसा पैगंबर ते नाज़िल थियो क़ुरान मजीद खां बाद तौरेत जी तिलावत नथी करे सघे। तौरेत जो हुकुम ऐं कानून मनसूख थी वियो पोइ क़ुरान मजीद खां बाद ॿियो कहिड़ो इल्म आहे कहिड़ो किताब आहे जेको तौरेत खां वधीक हुजे जो क़ुरान मजीद खे छॾे करे हुन में महारत। तंहिंजे करे मां अव्हांखे गुज़ारिश थो कयां महिरबानी कयो इन शिरक खां बचो। अॼु अज़म कयो त इंशा अल्लाह सभ खां वधीक महारत हासिल कंदासीं त क़ुरान में। अॼोके दौर में माण्हू चवनि था हू बि क़ुरान था ॿुधाइनि हू बि क़ुरान था ॿुधाइनि असां कंहिंजे पोयूं लॻूं। अलाह साईं तव्हांखे चयो छा देवबंद जे पोयूं लॻो या बरेलियुनि जे पोयूं लॻो या मौली जोगीअ जे या मौली शरह जे पोयूं लॻो ईअं अलाह साईं चयो छा। अल्लाह साईं अवां असांजे हिदायत जे लाइ क़ुरान मजीद मोकिलियो आहे। मुंहिंजा हज़रत साईं हमादुल्लाह हालिदी रहमतुल्लाह अलैहि अल्लाह उन्हनि जी क़बर ते किरोड़ रहमत मोकिले कंदको जो रही शाह नवाज़ साईं जन वटि आयो। साईं जन खे चई साईं हू बि मौलवी क़ुरान था पढ़नि हू बि मौलवी क़ुरान था पढ़नि असां कंहिंजे पोयूं लॻूं। हज़रत साईं जन फरमाइस न तूं हुननि मौलवियुनि जे पोयूं लॻ न हुननि मौलवियुनि जे पोयूं लॻ। असांजी हिदायत जे लाइ अल्लाह क़ुरान मजीद मोकिलियो आहे। पंहिंजे दिल मां बुग़्ज़ ऐं हसद ऐं कीनो कढी करे अल्लाह साईं खां रोई करे दुआ घुर अल्लाह मूंखे हिदायत कर। इहा दुआ घुरी करे क़ुरान मजीद जो सुबुह खां वठी तिलावत शुरू कर। रोज़ानो हिकिड़ो रुकू क़ुरान मजीद जो पढ़ ऐं उन जो तर्जुमो कर। इंशाअल्लाह तुंहिंजा सभु मसला हल थी वेंदा। उन रही शाह नवाज़ कसम खणी करे ॿुधायो मां हिकिड़ो ख़तम क़ुरान मजीद जो माना सां पढ़ियो मुंहिंजा सभु मसला हल थी विया। वया नीत आहे इन खां वधीक ॿियो असीं तव्हांखे छा चयूं। असां तव्हांखे इहो त थोरा ई था चऊं त होॾे न वञो हेॾे अचो या असांजो वाइस ॿुधो हुननि जो न ॿुधो। असां तव्हांखे इहा ई गुज़ारिश था कयूं इहा ई अव्हां वटि मेघ खणी आया आहियूं त महिरबानी कयो क़ुरान मजीद पढ़ो पर माना सां ऐं अल्लाह साईं को दुआ करो दिल में बुग़्ज़ हसद कीनो कढी उहो अल्लाह साईं को दुआ करो ऐं माना सां पढ़ो पढ़ो क़ुरान मजीद देवबंद वारो हुजे बरेलियुनि वारो हुजे माना करे के कोन इंशाअल्लाह जेकर असां पढ़ंदासीं क़ुरान मजीद अल्लाह साईं असांजा सभु मसला हल पढ़ंदो नी क़ुरान ऐं शिरक खां बचो। मुशरिक ते अल्लाह साईं जी ॾाढी कावड़ अल्लाह साईं फरमा ज़मीन ऐं आसमान जा जेतिरा जेकर गुनाह हुजनि मां अल्लाह चाहियां त माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो बि मां माफ़ कोन कयो। असांजा दोस्त हज़रत महबूब सुभानी हज़रत अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैहि सभु चयो अल्लाह उन जी क़बर ते किरोड़ रहमत। हज़रत महबूब सुभानी रहमतुल्लाह अलैहि जी तस्वीर ठाहींदा तस्वीर में छा कंदा आहिनि जो उनजे भरिसां ॿुधड़ी हूंदी आहे ॿुधड़ीअ जी उमिरि घणी हूंदी आहे 12 सालनि जी। तस्वीर में फोटू 12 सालनि जी उमिरि जो हूंदो 12 सालनि जी ॿुधड़ी हज़रत महबूब सुभानी जी तस्वीर वरी अधु ॾाढी कट एॾी गुस्ताखी हज़रत महबूब सुभानी ॾाढी कटियल हुई। वरी हेॾो भरिसां ॿेड़ो बीठो आहे उन ॿेड़े जे हेठों हज़रत महबूब सुभानी रहमतुल्लाह अलैहि जो हथु आहे चऊं साईं हज़रत महबूब सुभानी ॿेड़ो तारियो। अञा ईअं खणी चओ त हज़रत महबूब सुभानी रहमतुल्लाह अलैहि दुआ घुरी पोइ अल्लाह ॿेड़े खे तारियो। इहो चवणु सही आहे छो त वली जी करामत बराबरि कान्हे असां वलीअनि जी करामत खे मञींदा आहियूं। ईअं चइजे त हज़रत महबूब सुभानी दुआ घुरी ॿेड़ो तारियो कनि अल्लाह त पोइ सही आहे बाक़ी ॿेड़े तारण जी निस्बत हज़रत महबूब सुभानी जे करे इहो शइ मां तव्हांखे मसइलो थो सम्झायां ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे असां कंहिंजा बि बदख़्वाह न आहियूं। अल्लाह जी ज़ात जो कसम खणी करे चवां थो जेकर असां बरेलियुनि जा या शीअनि जा बदख़्वाह हुजूं अल्लाह असां ते हाणे ई मौत असां तव्हांजा ख़ैर ख़्वाह आहियूं। असां ईअं चऊं था त हज़रत अली साईं जा हुबदार मुंहिंजे सोने हुसैन ऐं हसन साईं जा हुबदार छो जहन्नम में वञनि। नबी साईं जा उम्मती जन जी नबी साईं सां हेॾी मुहबत नबी साईं सां हेॾो प्यार ऐं कुर्ब
वरी वो शिरक करे जहन्नम में वञण हलिया। इन जो अफ़सोस थो थिए, इन जे करे दिलि चवंदी आहे त हिननि खे मसलो त सम्झाए छॾिजे शिरक जो। त ईअं चवणु जाइज़ आहे त हज़रत महबूब सुभानी दुआ घुरी पोइ ॿेड़ो तारियो कनि अल्लाह। बाक़ी ईअं सम्झजे उहा बि करामत वलियनि जी बरहक आहे, पर उहा बि का मोतबर किताब में हुजे, का सनद सां हुजे। हीअ करामत असां ॿुधी कान्हे का, या रसाले में को लिख करे करामत। बहरहाल जेकर ईअं चओ त हज़रत महबूब सुभानी दुआ घुरी पोइ ॿेड़ो तारियो कनि अल्लाह, त पोइ इहो जाइज़ आहे, पोइ शिरक खां बचाव। पर जेकर ईअं कयूं त ॿेड़ो तारियो हज़रत महबूब सुभानी पोइ शिरक, पोइ हड़ वई। ॿेड़नि तारण वारो केरु आहे? क़ुरान मजीद में अल्लाह साईं असांखे मसइले सम्झाइण जे लाइ पंहिंजे प्यारे नबी जे ॿेड़े खे ॿोड़ियो आहे। पंहिंजे प्यारे नबी जे ॿेड़े खे ॿोड़ियईं। क़ुरान तो फरमाया इन यूनुस लमिनल मुरसलीन। खुदो दुनिया जा इंसानों, हजरत यूनुस अलैहिस्सलाम को वक्त जो पीर कोने, वक्त जो मौलवी कोने, दुनिया जा किरो रहा पीर वली हजरत यूनुस नबी जे जुत्ती जे मिट्टी जे मथों कुर्बान। कुरान तो फरमा हजरत यूनुस अल्लाह जो सच्चो रसूल इद अबता इलल फुल्किल मशहून। हजरत यूनुस अलैहिस्सलाम भॼी अची ॿेड़ी में सुवार थियो आहे। फकान मिनल मुदहज़ीन। ॿेड़ी में हिकिड़ो माण्हू वधी पियो, ॿेड़ी पुॾे थी। मल्हाह चयो हिकिड़ो माण्हू वधियल आहे, जेकॾहिं उहो लहंदो न त सारा ॿेड़ी वारा ॿुॾंदासीं। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम चयो त मां बसि लहां थो। मल्हाह चयो असां सभु भली मरी वञूं पर तोखे लहण कोन ॾींदासीं। कुणो था विझूं, पोइ जाते कुणो पियो। क़ुरान तो फकान मिनल मुदहज़ीन। अल्लाह से फरमायो कुणो जो विधूं त 3 दफ़ा कुणो हज़रत यूनुस नबी ते पियो आहे। काथे कुणो पियो? हवा हिकु ॿेड़ी ॿुॾी वञे, उन ॿुॾल ॿेड़ी खे तारण सवलो, या जेका ॿुॾण ते हुजे उनखे तारण सवलो। जेका ॿुॾण ते हुजे त उनखे त अकेलो मल्हाह तारे ॿाहिरि कढनि, पर जेका ॿुॾी वञे उनखे त सभु मल्हाह गॾु थियनि, को हेठों अचे हथ ॾियनि काठी ॾियनि पोइ कढे। ॿुॾल ॿेड़ी जेका हूंदी आहे नी उहा कढणु ॾुखी आहे, जेका ॿुॾण ते हुजे उहा कढणु। क़ुरान तो फरमा हज़रत यूनुस नबी जी ॿेड़ी ॿुॾी कान हुई, ॿुॾण ते ही छा ॿुॾी कान ई हुई ॿुॾण ते। पर यूनुस अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हुयो, उन जेका ॿेड़ी ॿुॾण ते ही उनखे बि तारे कोन सघियो। त हज़रत महबूब सुभानी जेका ॿेड़ी ॿुॾी वई उनखे कीअं थो तारे सघे? इन जे करे अल्लाह साईं पंहिंजी बेनियाज़ी बेपरवाही ज़ाहिर कंदे फरमायो फल्तक़बहुल हूत वहुव मुलीम। हज़रत यूनुस अलैहिस्सलाम उन ॿेड़ीअ खे तारे कोन सघियो, पाण दरिया में टपो ॾिनई। जीअं जो दरिया में टपो ॾिनई त सिधो मच्छीअ जे पेट में। फल्तक़महुल हूत वहुव मुलीम। मच्छीअ जे पेट जी ऊंदाही, पाणीअ जी ऊंदाही, रात जी ऊंदाही, उन्हनि 3 ऊंदाहियुनि जे अंदरि यूनुस अलैहिस्सलाम कंहिंखे सॼो, कंहिंखे सॼे? अल्लाह खे सॼे। मुंहिंजे सोने हुसैन साईं करबला जी सरज़मीन ते कंहिंखे सॼो? खुदा मुझे सोने हुसैन सां मोहब्बत रखण वारो, छा मुझे सोने हुसैन साईं खे बाबे अली जे मक़ाम जी ख़बर न हुई छा? नाने मुस्तफ़ा जे मक़ाम जी ख़बर न हुई छा? मुसलमानों केॾी आज़माइशी, केॾो इम्तिहान हुयो।
बचड़ा शहीद थी विया, साथी शहीद थी विया वतन खां दूर, पर मुंहिंजे सोने हुसैन करबला जी सरज़मीन ते बाबे अली खे बि कोन सॼो, नाने मुस्तफा खे बि कोन सॼो, उते बि पंहिंजी इज़त वारी गर्दन खुदा जे आॾो झुकाए करे चवे थो सुभान रब्बियल आला। ओ गर्दन जेका खुदा जे आॾो झुकंदी आहे, उहा ॿिए जे आॾो कान झुकंदी आहे। मुंहिंजे सोने हुसैन नाने जी उम्मत खे सबक़ इहो ॾिनो त मरी वञो, जान कुर्बान कयो, पर सॼो अकेले अल्लाह जी ज़ात खे कंहिंखे छॾिणो आहे। मां जो मुछियूं ठाराया, हिकिड़ो हजम हुयो, रुगो मूंखे ॾिसी चइबो अली अली, मां चयोमांसि यार कुझु अलाह खे बि यादि करिजे। अलाह वरी ॾाढा पटका वधाया, अलाह जे नाले जी अलाह ॾाढा वरी पटका वधाया त करबला जी सरज़मीन में हेॾा केस कयईं। मां चयोमांसि भला हज़रत अली साईं वरी करबला में कड़ा पटका वधाया, भला अलाह न पियो पटका वधाए त भला हज़रत अली साईं अचे हा। हीअ सोचे थो खुदा जे बारे में ईअं अलाह कड़ा पटका वधाए। हुननि जो मक़सद ई इहो हुयो, सहाबा जो मक़सद, नबियनि जो मक़सद, वलियनि जो मक़सद इहो ई हुयो त पुकारो अलाह जी ज़ात खे। असीं था चऊं त सॼो अलाह खे चवंदा साईं हीअ अली जा मुनकिर, जेको अलाह खे सॼो अली जो मुनकिर आहे। हज़रत हुसैन साईं अलाह खे सॼो नी हज़रत अली साईं खे सॼाई, या अली मदद चई। जेकर हज़रत हुसैन साईं या अली मदद कया त पोइ चओ त हज़रत हुसैन साईं बि वहाबी हुयो, अलीअ खे कोन पियो मञे। ही तव्हांजी सोच है। असां सुन्नत वल जमात उलमा जो बंद अहल बैत के पंहिंजे अखियुनि जो नूर तस्लीम कंदा हूं। याद रखो मुसलमानों, सहाबा असांजी हिकिड़ी अख आहे त अहल बैत असांजी ॿी अख आहे। असां त रोज़ानो अहल बैत जे मथां जेसिताईं 100 दफ़ा दरूद न पढ़ंदाऊं तेसिताईं असांजी निमाज़ बि क़बूल न, असांजा रुकू बि क़बूल न, असांजा सजदा बि क़बूल न। जेसिताईं आले मोहम्मद ते तूं दरूद न पढ़ंदे तेसिताईं ज़ुहर जी निमाज़ बि क़बूल न, फजर जी निमाज़ बि क़बूल न, असर जी निमाज़ बि क़बूल न, इशा जी निमाज़ बि क़बूल न। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आले मुहम्मद। अब दरूद कंदे था पढ़ो। जेको आले मोहम्मद जो मुनकिर आले मोहम्मद ते दरूद नथो पढ़े, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे हुनजी निमाज़ ई क़बूल न आहे। पर अफ़सोस इहो आहे जो अॼोके दौर में जेको रोज़ानो पाक थी करे वुज़ू करे आले मोहम्मद ते दरूद पढ़े चवनि था साईं इहो बुग़्ज़ अहल बैत आहे। जेको भंग पी ऐं चर्च पी करे हज़रत अली साईं जो नालो अधु नालो खणे ॿी हैदर, ॿी को नालो उस्ताद जो नालो अदब सां खणबो आहे, मुर्शिद जो नालो अदब सां खणबो आहे। मुंहिंजा सोना मां वटि मेल खणी आयो आहे, मुअद्दिबाना गुज़ारिश थो कयां, महिरबानी कयो अहल बैत जो नालो अदब सां खणंदा कयो। जॾहिं हज़रत अली साईं जो नालो खणो त चओ हज़रत अली करमल्लाहु वजहहू, हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत अली असदुल्लाहुल गालिब। जेको अहल बैत जो नालो पाक थी करे वुज़ू करे अदब ऐं एहतराम सां खणे थो, माण्हू चवंदासीं अहल बैत जो दुश्मन आहे। ही बि इंसाफ़ आहे, कुझु त सोचो। असां त जन्नत जो अॻुवानी अहल बैत खे तस्लीम करे छॾियो आहे। सुभान अल्लाह। जन्नत जो अॻुवान केरु आहे? जन्नत में 4 सूबा, हिकिड़ो नौजवाननि जो सूबो, हिकिड़ो औरतुनि जो सूबो, हिकिड़ो शहीदनि जो सूबो, हिकिड़ो कुरारनि जो सूबो,
पूरी जन्नत जो सरदार मोहम्मद रसूलुल्लाह हूंदो नौजवाननि जे सूबे जा सरदार मुझे सोने साईं फरमायो सईदा शबाब अहलिल जन्ना अल हसन वल हुसैन पाण फरमायो नौजवाननि जे सूबे जा सरदार ऐं चेयरमैन हजरत हसन ऐं हुसैन हूंदा सईदतुन निसाए अहलिल जन्ना फातिमा पाण फरमाई जन्नत जे औरतुनि जे सरदार ऐं चेयरमैन मुंहिंजी न्याणी फातिमा हूंदी सईद शुहदाए अमीर हमदा जन्नत जे शहीदनि जो सरदार मुंहिंजो चाचो अमीर हमदा हूंदो सईदा सुहूल अहलिल जन्ना अबू बकर व उमर पाण फरमायूं जन्नत जे कुराड़नि जा सरदार मुंहिंजा सारा अबू बकर ऐं उमर हूंदा पूरी जन्नत जो सरदार मां मोहम्मद हूंदुसि सचो सुभान नाराए तकबीर नाराए तकबीर सीरत मुस्तफा अज़मत मुस्तफा शान मुस्तफा नाराए तकबीर हज़रत अली से पाक हथ मथे करो असांजो अक़ीदो आहे त हज़रत अली साईं भी पाक हजरत हुसैन साईं भी पाक हजरत हसन साईं भी पाक अम्मा फातिमा भी पाक मुसलमानों मुझो सुनो हुसैन साईं मुझो सुनो हसन साईं मुझो सुनो अली साईं अम्मा फातिमा मुझे साईं जे साम्हूं वेठान साईं जलपा जे नबूवत वारी चादर हजरत अली साईं जे मथां हजरत हुसैन साईं जे मथां हजरत हसन साईं जे मथां अम्मा फातिमा जे मथां आ नबूवत वारी चादर ॾेई करे फरमाइनि था अल्लाहुम्मा हाउलाए अहल बैती ए मुंहिंजा अल्लाह ई मुंहिंजा अहल बैत हिननि खे पाक कर पाक थियनि हजरत अली साईं हजरत हुसैन साईं हजरत हसन साईं अम्मा फातिमा मुझे साईं जे नबूवत वारी चादर जे हेठों 2 मिंट वेठा त पाक थी विया उहा अम्मा आशा सिद्दीक़ा जेका 9 साल मुझे साईं जे नबूवत वारी चादर जे हेठों वेठी सचो अम्मा आशा भी पाक